मिलन का फज़्ल मिले। जिंदगी इंसान की लाहा इचारा हिकड़ो हाल हमेशा न रहना समझो था। हिक करी ज़ात अल्लाह जिए चाहे उए थी पवे, यो शान अल्लाह जिए चाहे जेका इरादो करे उए थी पवे, यो शान सिर्फ अल्लाह जी ज़ात। बाकी इंसान अल्लाह जो पानो काशे चाहींदो आ उहा चाहत मिलंदी आ का ख्वाहिश पूरी थींदी आ, ख्वाहिश पूरी न थींदी आ। कॾहिं सुख मिलंदो आ, कॾहिं दुख मिलंदो आ, कॾहिं रंज मिलंदो आ, कॾहिं राहत मिलंदी आ। समझो था। ये जिंदगी में इंसान के मुख्तलिफ कैफियतुनि मां गुज़रणो पवे थो। वो इंसान जे मथां ज़रूरी आहे त उहो पंहिंजे रब जी ज़ात खां राज़ी रहे। जेकॾहिं ख्वाहिश पूरी थिए त बि राज़ी रहे, ख्वाहिश न पूरी थिए तॾहिं बि रब खां राज़ी रहे। समझो था। जेको पंहिंजे रब सां राज़ी रहंदो अल्लाह ताला जल्ल शानु उनजी जिंदगी आसान उनजे लाइ वो दुख, वो दर्द, उहा बीमारी भी उनजे लाइ राहत जो सबब। पर जेको रब सां राज़ी न हूंदो न, भली मालदार आ, दुनियादार आ, पैसे वारो आ, वॾी पंहिंजो दौलतमंद आ, रब सां राज़ी न आहे, उहा दौलत भी उनजे लाइ परेशान थी। असुल शइ इहा अथव माण्हू पंहिंजे रब सां राज़ी रहे। जहिड़े हाल में रब राहे थो उन ते रब सां राज़ी रहे। जे दुख मिलियो आहे त सब्र करो, जे राहत मिली आहे, नेमत मिली आहे त शुक्र करो। अल्लाह ताला जी शिकायत न करे, रब जी दाह न करे। समझो था। पर हाणे असांजो ज़हन अहिड़ो ठही वियो आहे, मां माण्हू खे ॾिसां थो, जेकॾहिं कंहिं माण्हू खे 999 सुख मिलनि था, हिकिड़ो दुख थो मिले, उन 999 नेमतुनि जी ॻाल्हि नथो करे, उनजो शुक्र नथो अदा करे। पोइ हिकिड़ो जेको दुख मिलियो आहे उनजे लाइ ॾिसो माण्हू थोड़ी तकलीफ़ अचे थी त रब जी शिकायत कनि था, दाह कनि था। ऐं हेॾियूं रब जूं नेमतूं ॾिठियूं आहिनि, उन ते रब जो शुक्र नथा अदा कनि। मुंहिंजा दोस्तो, त हदीस कुदसी आहे। अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो, मल्लम यस्बिर अला बलाई, जेको माण्हू मुंहिंजी मुसीबत ते सब्र नथो करे, वलम यशकुर अला नअमाई, ऐं मुंहिंजे नेमतुनि जो जेको शुक्र नथो अदा करे, फल यतलुब रब्बन सिवाई, उनखे चओ त मूंखां सवा ॿियो को पंहिंजो रब वल यखरुज मिन तहत समाई, उनखे चओ त मुंहिंजे आसमान जे हेठों निकिरी वञे, मुंहिंजी बादशाही मां निकिरी वञे। ॿुधायो अल्लाह जी बादशाही काॾे निकिरो? अल्लाह ताला जल्ल शानो फरमाए थो, जेको मुंहिंजे ॾिनल तकलीफ़ुनि ते सब्र नथो करे, मुंहिंजे ॾिनल नेमतुनि ते शुक्र नथो करे, उनखे चओ त मूंखां सवा ॿियो को रब वञी गुज़रे, उनखे चओ त मुंहिंजी बादशाही मज़ो मुंहिंजे आसमान ते निकिरी वञे। मुंहिंजा दोस्तो, असीं आहियूं रब जा पाना, रब जा ख़ल्क़ आहिनि, रब जा पाना। पाने जो कम आहे पंहिंजे रब जो दर वठी, उनजी फर्मा बरदारी करे, उनजा हुक्म मञे, उनजे
ॿुधायल रस्ते ते हले पोइ अल्लाह ताला जल शानू उनखे कॾहिं बि ॾुखियो न छॾींदो। जे ज़ाहिर में ॾुख अची बि वियो त उनजे पुठियां वरी रब अहिड़ी नेमत ॾींदो जो ॾुख न ईंदो। पर जेको माण्हू हर वक्त शिकायत जो दफ्तर खोलियो वेठो आहे, जेको मिलेसि उनखे तव्हांजे अलाह साईं मुसीबत मां तकलीफ़ में मां हिन तकलीफ़ में मां हिन तकलीफ़ में, इहो माण्हू अलाह खे न वणंदो। हिकिड़ो माण्हू उन सां मां जॾहिं बि फोन ते ॻाल्हि ॿोल थींदी न अचे शुरू थींदो मूंखे ही सूर पियो, मूंखे ही तकलीफ़ थी, मूंखे हीअ तकलीफ़ थी। असुल 20 मिंट खनि मुंहिंजा टाइम खारींदो, 20 मिंट पूरा। मां अक्सर करे उनजी फोन खणंदो न आहियां, जे खयमि कंहिं ॾींहुं त मां फासी वियुसि। ऐं जॾहिं बि फोन कंदो न त बसि इहा शिकायत आहे कि मूंखे ही तकलीफ़ आहे, मूंखे ही तकलीफ़ आहे। केॾी महिल अलाह जी कंहिं नेमत जो शुक्र बि त कर, केॾी महिल रब तो ते हेॾा वॾा एहसान कया आहिनि, कंहिं रब जी नेमत जी बि त ॻाल्हि कर। बीबी राबिया बसरिया रहमतुल्लाह अलैहा हिकिड़े माण्हू खे ॾिठो त मथे खे भींडी ॿधी पई। पुछा कई त छो भींडी ॿधी अथई? मूंखे मथे में सूर। बीबी राबिया फरमाइश त तूं अलाह जी शिकायत जी भींडी ॿधी आहे, मूंखे रब सूर ॾिनो आहे। हेतिरी ज़िंदगी रब तोखे चङ भलाई ॾिनी, कॾहिं शुक्र अदायगी जी भींडी ॿधी त मूंखे रब चङो भलो रखियो आहे, शुक्र जी भींडी ॿधी। अॼु सूर पियो अथई त शिकायत जी भींडी ॿधी, लाइ पटी तूं मुंहिंजे रब जी शिकायत थो करी। अल्लाह ॾिसो अल्लाह जो सोनो। मुंहिंजा दोस्तों, जॾहिं तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जल शानो नेमत ॾिए त उन ते गुरूर न कयो, वॾाई न कयो, उन ते हठ न कयो, बल्कि उन ते अल्लाह जो शुक्र अदा कयो। मुंहिंजा मालिक तुंहिंजी महिरबानी तो मूंखे ही नेमत पेरनि सां हलो त पंहिंजे पेरनि खे ॾिसी रब जो शुक्र अदा कयो। मौला घणा मंडा आहिनि हलण, अखियुनि सां ॾिसो त रब जो शुक्र अदा कयो। मुंहिंजा मौला तो ॾिसण जी बीना मूंखे दीद, मूंखे अखि ॾिनी आहे, तुंहिंजी महिरबानी। ॻाल्हायो पंहिंजे ज़बान जो शुक्र अदा कयो, कननि जो शुक्र अदा कयो। मुंहिंजा दोस्तो, सेहतमंद आहियो त पंहिंजे सिहत जो शुक्र अदा कयो। मुंहिंजा मालिक तूं मूंखे चङ भलाई ॾिनी आहे, तुंहिंजा एहसान शुक्राना। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके रोज़ानो 10,000 रुपए जी सुई था आणनि तॾहिं हलनि, 10,000 रुपया रोज़ ख़र्च था तॾहिं हलनि था ज़मीन ते। तव्हां कॾहिं 10,000 जी सुई हणाई आहे? मुफ़्त में रब तव्हांखे चङो भलो ड्रोड़ंदा अथव। बादशाह हिकिड़ो सो आयो हिकिड़े जंगल में, वो शिकार ते निकितो। शिकार जे पोयों हरण जे ड्रोड़ंदे पंहिंजे लश्कर खां निकिरी वियो। हिकिड़े जंग में पहुतो जिते का वसंदी को माण्हू इंसान गर्मी काढ़ो मंझंद हिनखे वठी उञ लॻी। पंहिंजो गर्मी जे करे हिकिड़ो खेमो ॾिठी, तंबू, उन में हिकिड़ो माण्हू वेठो आहे, ओड़ो पीर मर्द, पाणी जी खली हीअं टंगी पई हुजे, थधो पाणी त पाणी जी खली थींदी आहे न, जी जानवर जे खल मां ठाहींदा आहिनि, उनखे लड़काइबो आहे, हवा लॻंदी आहे, उहो बर्फ़ जहिड़ो पाणी थधो थी। बादशाह चयुसि त वाह, मां ॾाढो उञारो आहियां, मां बादशाह आहियां, मूंखे उञ लॻी आहे, मूंखे पाणी गिलास ॾे। उन खेमे वारे माण्हू पाणी ॾींदुसि, पर मुफ़्त में कोन ॾींदुसि, मुल्ह ॾियणो पवंदो।
कि बस जेको चवंदे सो थींदो साईं मुंहिंजो साह थो वञे मूंखे पाणी जो कि मूंखे अधु बादशाही पंहिंजी ॾे त पोइ तोखे मां पाणी जो गिलास चई मां अधु बादशाही तोखे ॾिनी मूंखे रुॻो पाणी अधु बादशाही जो ॾिनई ऐं पाणी जो थधो गिलास पीतई सॼो ॾींहुं उञास गर्मी काढ़ो पाणी तो पीतई त पीअण सां पेट में अहिड़ो सूर बादशाह खे थियो जो ते उन खेमे में तम किरी पियो फतके पियो ओ उन खेमे वारे जो बादशाह खे छा थी वियो पेट में सूर जो साह थो मरा ई मूं वटि दवा आहे पेट जे सूर जी मूं वटि दवा आहे पींदो सां पर उनजो मुल्ह ॾियणो जेको चवंदे सो मुल्ह ॾींदो सां अलाह वास्ते सिर थो वञे मूंखे उहो दवा ॾे त मां खावां मुल्ह छा खपे तोखे जेको चवीं सो ॾियां ई तुंहिंजी बाक़ी जेका अधु बादशाही आहे उहा मूंखे ॾे त पोइ मां तोखे दवा ॾियां ई मूं तोखे अधु बादशाही ॾिनी मूंखे दवा ॾे त मुंहिंजो सिर पोइ दवा ॾिनईसि खाधी सूर ॾेई वियो जी हाणे मूं तोसां वाइदो कयो आहे बादशाह जॾहिं वाइदो कंदा आहिनि त निभाईंदा आहिनि हाणे मुंहिंजी बादशाही तुंहिंजे हवाले आहे मां बादशाही सां हथ खयो जी बादशाह तोखे पंहिंजे बादशाही ते वॾो नाज़ हुयो न मां बादशाह आहियां मुंहिंजी वॾी इज़त आहे मुंहिंजी फौज आहे मुंहिंजी हुकूमत आहे तुंहिंजी बादशाही जो मुल्ह आहे हिकिड़ो गिलास पाणी अधु बादशाही ॾिनी अथई गिलास पाणी जो वरितो अथई पर जो सूर थियो आहे पाणी जे करे उन जे सूर लाहिण जे लाइ तो अधु बादशाही जो ॾिनो आहे तॾहिं तुंहिंजो सूर लथो आहे हिकिड़ो गिलास पाणी जो तुंहिंजी सॼी बादशाही जो मुल्ह इहो आहे इहा बादशाही तोखे मूंखे मुंहिंजी फ़क़ीरी बि वधीक आहे मां मूं तोखे ॾेखारण पे चाहियो त तोखे नाज़ आहे पंहिंजी बादशाही ते तुंहिंजी बादशाही जो मुल्ह इहो हिकिड़ो गिलास पाणी सॼी ज़िंदगी में केतिरा गिलास थधे पाणी जा पीता हूंदई अलाह साईं कॾहिं तोखे कुझु घुरियो आहे मुफ़्त में अलाह ताला पाणी पीआरिया केॾियूं अलाह साईं जल शानू असांखे नेमतूं ॾिनियूं मुंहिंजा दोस्तो उन्हनि नेमतुनि ते बि कॾहिं ॾिसंदा सूर ॾिसो दादा पाणी खणी वेठो पढ़ी ॾियो मूंखे सूर आहे मूंखे दर्द आहे मथे में सूर आहे पोइ चए मूंखे ही तकलीफ़ आहे हज़ार सूर खणी वेठा आहिनि पर केॾी महिल पंहिंजे रब जूं नेमतुनि खे बि ॾिसो न केॾा अलाह तव्हांखे एहसान कया आहिनि कॾहिं उनजो शुक्रानो कंदा कयो ऐं मां तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां मस्जिद शरीफ़ में कसम सां थो ॿुधायां हक़ीक़त आहे त जेकॾहिं तव्हां अलाह जा शुक्रगुज़ार थींदव न रब तव्हांखे ॾींहों ॾींहुं मालामाल वञी आज़माए तव्हां रब जा जेतिरा शुक्रगुज़ार थींदव ओतिरो अलाह ताला तव्हांखे नवाज़ींदो ओतिरो तव्हांखे छावर कंदो पंहिंजे इनामनि जा मींहं तव्हांखे वसाए रब जा शुक्रगुज़ार रब जो दाहूं न कयो पंहिंजे मालिक करीम जी शिकायतूं न कयो शुक्रगुज़ार थियो अलाह तबारक व तआला जल शानू तव्हांखे ॿिन्ही जहान जो भलाई रब करीम जल शानू